Audio Jungle. अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा लूनो शरीफ फिरोज़ DHO डॉक्टर मज़हर अली कलोड़ो पारां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दौरो कयो ऐं उन मौक़े ते DHO डॉक्टर मज़हर अली कलोड़ो तरफ़ां माण्हुनि में मास्क विराया विया। ॿिए तरफ़ SOPs ते अमल करण लाइ चयो वियो। ऐं मज़ीद अवामी टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे डॉक्टर मज़हर अली कलोड़ो चयो त ज़िले अंदरि कोरोना जे केसनि जे अंग वधण ॻणतीअ जो को ॻाल्हि आहे। असांजे ज़िले में कोरोना टेस्ट जो अमल जारी आहे। असांजे दौरे करण मास्क विराइण जो मक़सदु अवाम में सुजाॻी आणणु आहे ऐं अवाम मास्क जो इस्तेमालु करे ऐं SOPs ते अमल कनि, ज़रूरी कमनि खां सवाइ ॿाहिरि निकिरण खां पासो कनि, पंहिंजे घरनि ऐं पंहिंजे आसपास सफ़ाई रखनि। उन खां अलावा DHO डॉक्टर मज़हर अली कलोड़ो चयो त SOPs ऐं मास्क जो इस्तेमालु न कंदड़नि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वेंदी। मज़ीद ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़।